ओ चाते मीर मोहम्मद ओ बजियो अच्छी आई से कुंदर पुट बता दो मीर मोहम्मद सोबत फकीर तो अचे असा बा हलू था यार अरे बी अचन दी दिसा के तो उड़ती पिड़ती करे मीर मोहम्मद यो बड़ा डोडिंग को माउंड थी उन्हें रिबाला बचायो भरकर अटो न छान अलिया बचाई अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम ये क्या हालत है मियां अमीर मोहम्मद खान? क्या अरे दे तोखे के हाँ सोचो तो आज मियां अमीर मोहम्मद खान पिठवा हारन सा इतना मठिया सुंदो सलाम खणी कयूं से। वालेकुम सलाम ये मिठो न गलाए आ तो सुञाणा तो तू ठग फकीरी अमीर मोहम्मद खान ना आऊं ठग ना फकीर है फकीर त फंद न तपो गंद जो गंद मां बुधाए मुझो नाल दे मीर मोहम्मद खान जो मुसा इर्ती फिरती करनो ना उनके टिक टिकी दे जाणीनो साथे टिक टिकी दे बरोबर मियां अमीर खान तू तो वड्डो जिम्मेदार है बाबा। इन्हनि खे कावर में छाड़ी लाथे ॾिसी भाठनि सां मथो भेजंदो सां ये मुंहिंजा हारी आहिनि हिननि सां इर्ती फिरती न कर ओडियो हाज़िर बाबा तेरा तब धाम आड़े मियां अमीर मोहम्मद खान यार अगर तू चवंदे न मियां अमीर मोहम्मद खान न त असां न बन्ने खां कोन गुज़रंदा ठीकु आहे। अचो बाबा अचो मियां अमीर मोहम्मद खान बीठो आहे अचो पाण हलो कुझु ॾिसजोसि बि न ॼाणजोसि बि न अचो। ये वो जाए टिक टिकी दे जाणे वाला हां यार आ अकुल वारो पुट जेकॾहिं मेहराब खान हिते आयो त तोखे ॿुधाईंदासीं। चाचा सोचण जी ॻाल्हि आहे तो चाचो मेहराब पंहिंजे घर में धाड़ो कीअं हणाईंदो? मां नंढे हूंदे खां मेहराब खे सुञाणा थो पुट हू बि का बि बेवकूफ़ी करे सघे थो पर पंहिंजे घर में धाड़ो कोन थो हणाए सघे। ॻाल्हि त मूंखे बि सम्झ में कान थी अचे बाबा जो कपिड़ा खणी घरां निकिरण ऐं ओचितो गुम थी वञण हैरत जहिड़ी ॻाल्हि आहे। मूंखे त लॻे थो इन सॼे मामले में जाबिर खान जो हथ आहे। शक त मूंखे बि पवे थो पर सबूत कोन्हे को। शेर पुट तूं ॿियो को बि कमु न कर ॻोठ वञी सिर्फ़ु रुगो डंडो खण। जाबिर खान जी ॻाल्हि जाबिर खान जे बाठनि खां ॿुधी न आहे हूंदी पुट। बेहाल वादल अदा छा थो चई? जाबिर खान असल मञे ई कोन थो ये तो भली मां मरी वञा पर हिकिड़ो ज़मीन जो बि वेसो अदा आहे कोन ॾींदुसि। हिकु ॿ ॾींहं तरस इहो मथे मां भूत निकिरी वेंदुसि पाण मिंथू करे ज़मीन जा कागज़ सही कंदो। जाबिर खाना मेहराब के का लालच दे ॿी कहिड़ी लालच ॾियां सिर्फ़ु 2-3 ॾींहं तरस कागज़ ठाराए वठां मोचड़ा हणी सही कराईंदुसि। अची वई ख़ाली हथ शहर खां मुड़ुस माण्हू बेहाल छोरो मूं वारो हथ कोन आई मिलंदो कीअं न मिली वियो। ओए खंभे छो न आयसि? जाबिर खान ॻाल्हि मूं अकेले जे वस खां वॾी आहे। मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त शहर में कहिड़ो कारोबार थो करे? कारोबार शहर जी हिकिड़ी छोकिरी आहे उन जे हथ में ॾेई घुमे पियो। मतलब त रोलू छोरनि सां शहर में इश्क कंदो थो वञे। जाबिर खान जंहिं छोकिरी सां गॾु हुयो न उहा मूंखे रोलू कान पई लॻे कंहिं अमीर पीउ जी धीउ पई लॻे। अड़े छोरनि जी तोखे कहिड़ी ख़बर लटा कपिड़ा पाए सैंडल पाए ईअं घुमंदियूं आहिनि ॼणा करोड़पतियुनि जूं धीअरूं आहिनि। पर जाबिर खान उन छोकिरी वटि पंहिंजी कार बि हुई। तो कार जा कागज़ चेक कया उहा गाॾी छोरी जी। बहरहाल जाबिर खान मां तव्हां रे पुट जो घर ॾिसी आयो आहियां हलो त ॾेखारियां तव्हां ई खंभे खणी अचोसि।
इहो कमु भलो कयो ई मूंखे पाण खे हलणो पवंदो न त मूं वारो छोरो तव्हांखे वठ न ॾींदो वाधल हुकुम कयो जाबिर खान। मां अॼु ई शहर निकिरी थो वञा मुंहिंजे पोयां अदा जी सार संभाल कंदा हाज़िर जाबिर। बहादुर खान थधो थी रहमान फगो कोन थो वञे ॻोठ छॾे कोन थो वञे उन सां ठाहे बि पाणी कंदासीं तूं रुॻो सिबियाणी ते ध्यानु रख। सिबियाणी त मुंहिंजे प्यार जी ॼार में अहिड़ी त फाथल आहे जो केतिरो बि फतके न पर पंहिंजी जान कोन छॾाए सघंदी। बहादुर पोइ सिबियाणी सां तुंहिंजो रोज़ मिलणु ज़रूरी आहे। पोइ सिबियाणी खे सम्झा त मीर मोहम्मद खे प्यार में कुही फिटी करे। तव्हांखे इहा ख़बर ई न आहे अदा त सिबियाणी केतिरी सियाणी आहे। मीर मोहम्मद खां हिकिड़े मिंट में सॼी ज़मीन जा खाता पंहिंजे नाले कराए वेंदी। कॾहिं इन मामले में देरि थियणु न खपे। कुझु देरि त लॻंदी अदा वॾा मामलो अञा मुंझियल आहे। छाजो मामलो मुंझियल आहे? सौट नवाब जेका बनी मीर मोहम्मद जे नाले कई आहे न उन्हीअ में सिबियाणी जी आज़माइश आहे। उन में असांखे सब्र करणो पवंदो। आहे त सौट नवाब खान सियाणो खां ज़रूर सिबियाणी जे मथां करड़ी नज़र हूंदसि। हाणे सम्झे न अदा वॾा जेतिरो सौट नवाब पाण खे सियाणो थो सम्झे न ओतिरो ई हुन सां वॾो थोको करणो पवंदो। सौट नवाब खान उन उठ खे जोराबा पाराए उन जे मथां झुल विझी जे सॼे ॻोठ न घुमायोमांसि त मुंहिंजो नालो बि लाल खान नाहे। सोनू मां कुछ ॾींहंनि खां ॾिसां पई तूं काफ़ी परेशान आहीं छो? न मामा अहिड़ी का बि ॻाल्हि कोन्हे मां परेशान न आहियां। सोनू मां नथी सम्झी सघां त तुंहिंजे अंदर में कहिड़ो अणॼातल ख़ौफ़ आहे जंहिं तोखे वेगाणो करे वेठो आहे। ख़ौफ़? छाजो ख़ौफ़? मूंखे त को बि ख़ौफ़ न आहे। सोनू ज़रूरु का अहिड़ी ॻाल्हि आहे जेका तूं असां खां लिकाईं थी। ममा तव्हांखे आख़िर थियो छा आहे? मूंखे परेशान छो था कयो? सोनू मूं तोखे परेशान नाहे कयो तूं पंहिंजो पाण खे परेशान कयो आहे। ख़ामोश न रहा त छा कयां? ज़ोर ज़ोर सां रड़ियूं कयां? सोनू मुंहिंजे सब्र जो इम्तिहान न वठ। इहा तुंहिंजी बदतमीज़ी मूंखां बिल्कुलु बर्दाश्त नथी थिए। बदतमीज़ी? कहिड़ी बदतमीज़ी कई आहे मूं ममा? मूंखे त अफ़सोस थो थिए त आहिस्ता आहिस्ता हिन घर जूं दीवारूं मुंहिंजे लाइ तंग थींदियूं थी वञनि। घर जूं दीवारियूं तंग कोन थियूं थियनि तुंहिंजी दिलि सोढ़ी थींदी थी वञे। तॾहिं तूं पंहिंजो पाण खे हिन घर में कैदीअ जियां सम्झी थी। ममा मूं तव्हांखे चयो न त मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾियो। मूंखां अजाया सवाल न कयो प्लीज़ प्लीज़ मूंखे मुंहिंजी हालत छॾे ॾियो। अदा बाबो ज़ाल ॾे बि न वियो आहे बाक़ी वियो काॾे? शरीफ़ बाबा ऐं चोर डंडे खां सवाइ कोन लभंदा। इन सॼे मामले में चाचे जाबिर जी चीच बुॾल आहे। अदा इहो ई त मां सवेर लाकू शरीफ़ खे चयो पए त चाचे जाबिर जो वाटो हिकु बि नज़र नथो अचे। अदा जेकॾहिं न इहा ॻाल्हि आहे त कुअनि खे ॿिरनि मां कढी मथो चिथड़ो पवंदो। हा शरीफ़ कंहिं हिक खे हथ कयो अच्छा कारा पाणे ज़ाहिर थींदा। ऐं ॿी ॻाल्हि ॿुध अदा शेर जेको बि मिले त पाठनि सां ड्राहे विझऊंसि न। हा सालू टके जी बि रिआयत नाहे करणी। हा यार पोइ ईअं कर चोर ॻोल्हियूं न त इहा सापा जेका रन ज़ाल आहे न उहा बि असां ते टोकूं थी करे। पहिरें वञी पिणे खे ॻोल्हे अचो पोइ चोर बि मिलंदा चोरी बि मोटी मिलंदी। चङो तूं निकर निकर हल वञी चोर ॻोल्हे अच। जॾहिं खां हिते परणिजी आई न तुंहिंजो इहो ट्रीको हले पतो। हा मां त असल दूनाली बंदूक भरियो वेठी आहियां। शुक्र कयो जो मां आहियां जो सॼे घर खे संभाले वेठी आहियां। मुंहिंजी जाइ ते का ॿी हुजे हा त तौबा तौबा करे वञी पेकनि ॾे वेहां। सालू निकरो हलो न त हीअ रन मुंहिंजे हथां मरी पवंदी। हा पोइ हाणे धक मार बाक़ी चवीं छो थो पटको लाराए पिणे ऐं
बाक़ी बायूं वरी ज़ेबुल ते। भाॼाई तूं बि इहा सारियुनि जी ॾेडरी वांगुरु ट्रा ट्रा बंदि नथी करी। अदा हल हलूं निकिरूं न त छेड़ो थी पवंदो अजायो। त पोइ हलो न, देर छाजी आहे? अॼु जेकॾहिं ॿियो को बि हथु न आयो न त सिधो विझंदासीं हथ चाचे जाबिर जे गिच में, चिता थी मैदान में लहूं। जेकॾहिं चोर नथा ॻोल्हे सघूं न त पोइ रातो मां विकिणो बनी हली ॿिए हंधा लॾे वियूं। लॾियूं छो अदा, चोर ॻोल्हणा आहिनि चोर। मेरा खाने मानी खा। भला मानी त खावा थो, पर इहो ॿुधाए त जाबिर खान कोन आयो छा जो तोखे मोकिले ॾे? जाबिर खान भी ईंदो, ज़मीन जा कागज़ ठाराए सिर्फ़ तोखां अंठो हणाईंदो। बादल मुंहिंजी यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, मूंखे हिन जाबिर जे क़ैद खाने मां आज़ाद कराए ॿ एकड़ ज़मीन ॾे। नमूनेबाज़ी न कर, मां तोखे चङी तरह सुञाणा। मट करे मानी खा। बेली मुड़स थी बादल, हिन ॾुखे वक़्त में मुंहिंजी मदद न कंदे? अरे मथो न खा, इज़त सां हाणे मानी खा। रात को वठी पानी भी ना है पीतो, ॿियो न त पानी त पीआर। ठीकु आहे, अरे थो जामा पानी। नज़ीरा मूंखे कुछ भी समझ में नथो अचे, कजे त छा कजे? फराज़ दरवाजे ते सोनो त न आई आहे? ॾिसांसि थो। तव्हां भाई छा सम्झो पिया त मां तव्हांखे ॻोल्हे न सघंदुसि? हा तव्हां ज़ाल मुड़सन शहर में अची जेके हया जा लीका लता ॾिया आहिनि न, मूंखे सभु ख़बर आहे। कहिड़ा हिते असां हया जा लीका लता ॾिया? चुप कर, त ईअं चंपे सां बूथ न सुॼाए छॾियईं, मूंखे सभु ख़बर आहे। केरु अड़ी इहा छोरी जंहिं सां शहर में घुमंदो तो वती? हा तोखे केरु थो ॿुधाई इहे ॻाल्हियूं त मां छोकिरी सां घुमंदो आहियां? मौलू जी अखियुनि में आंगलियूं हणी ॾिठां, किथे उहो अंधो त न आहे? ॿुधाए उहा छोरी केरु आहे जेकी कार ते चढ़ी तोसां मिलण थी अचे? का बि छोकिरी मूंसां मिलण न आहे ईंदी। हा हा तूं छो ॿुधाईंदे? तोखे घर वेठे छोरी पाले थी न। हाणे ॿुधी नथो परे? इहे मुड़ुस माण्हू जा कम आहिनि जेके तूं करी थो। बाबा तव्हां ग़लति था सम्झो, ही सभु ग़लति आहे। ये सभु सचूं हली ॻोठ कंदे तूं। हल चली, हल हल वे गाॾी में। असां ॻोठ कोन हलंदासीं। बाक़ी हिते वेही आहे मुंहिंजो नक वधाईंदे? हा शर्म कोन थो अचे? हा हया ई कोन थो थिए? अड़े ॿुॾी मर, ॿुॾी मर। बाबा मां तोसां गॾु नथो रहणु चाहियां, मूंखे पंहिंजी मर्ज़ीअ सां जीअण ॾियो। अच्छा त तोखे जीअण जो हक़ ॾियां? हा साईं, तुंहिंजा हिते कपिड़े जा कारखाना लॻाइल आहिनि, इएं न? अंजलि वञ बुर्को पाए वञ, ॾिसी छा थी? हा वञ बुर्को पाए वञ।
बापे जड़ो न बापो पाण थई अचो अचो त ॾिसूं सली बाबा बाबा ये असांखे ॾिसी बूथ ते रुमाल छो ॾिनो अथई बूथ ते रुमाल तव्हां जे करे कोन वेड़ियो अथमि अरे मुखा जोरी बनी पे लिखराए वरताई ओए बाबा तो बनी लिखी त कोन ॾिनी न बंदूक हणिया त बि हिकु पैसो न जासा अदा शेरा चाचा धारिया मोकले असांखे बेइज्जतो करायो आहे अरे धारिया वरी केड़ा इहे मोलू वारा ॿिया वरी केड़ा मां त पहिरियों ई चवां पियो त इहो जेको असां टिनी खां भॼी वियो आहे न इहो मोलू ई हुयो चाचा दुश्मनीअ जी हद करे छॾी एतिरी बि गैरत न आयसि त वॾे भाउ जे घर में धारिया माण्हू कीअं थो मोकिलिया अदा शेर चाचे न जहिड़ी कई आहे उन खां असां ॿीड़ी कंदासीं हा सोचे छॾियो आहे त छा करणो आहे बाबा तूं घर वञ मां चाचा सां अहिड़ो कमु कंदुसि जो तोखां टोपी मेड़ करे माफ़ी वठंदो ऐं चोरी बि वापसि कंदो वञ बाबा वञ तूं घर तहां ही डंडा हाथ में खणी मुझे घर में छो आया आयो घणो ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे असां सिर्फ़ चाचे जाबिर खे सबक पढ़ाइण आया आहियूं सबक बेड़ो जो असांजो नालो ॿुधी तौबा तौबा कंदो सालू बीठा छा था ॾिसो न मां तहां खे धाड़ो हणण कोन ॾींदस बस चाची बस चुप करे बीह असां हिते धाड़ो हणण कोन आया आहियूं सिर्फ चाचे के यो बुधाइण आया आहियूं त हू असांजे घर में रात जो धाड़ो हणी सके थो असां ॾींहं ॾिठे जो हुनजे घर में धाड़ो हणी सघूं था त हू असांजे पीउ खे अगवा करे सघे थो त असां हुनजी ज़ाल खे अगवा करे सघूं था तहां मूंखे अगवा कंदो तहां खे शर्म कोन ईंदो चाची चाचे जाबिर खे शर्म कोन थो अचे असांखे वरी शर्म कीअं ईंदो असां को शर्म जो ठीको कोन कयो आहे तूं ड्रिज न चाची तूं असांजी अमड़ जी आहीं पर तेसी ताईं तूं असांजे क़ैद में हूंदी आहे जेसी ताईं चाचो असांखे मुंहुं नथो ॾिए ही भी को भाव भाइर ईअं थींदा आहिनि हे त मुंहिंजा पीर जो रहा जो बची निकतुसि जबुल वञ को मिठो देगड़ो त लाया मिठो देगड़ो छो मां त मिठे दर्दे जी देग लाहींदसि अधु तोखे खाराईंदसि ऐं अधु हुनखे जेका अंदर वेठी आहे आख़िरकार जाबिर खान जी ज़ाल आहे छोरी मोमल जी भाॼी दॿो हथ करे छेड़ा विझी तूं त ठा त मां हिन माईअ खे वास ॾियां मथ मथ त अलाह मुंहिंजे घर आंदो अथसि थोरी ख़िज़मतड़ी त कयांसि तोडी तू पराई ज़ाइफ़ा खे दुआ में मुंझाए मारींदी छा मोमल तू न वञ मुआ ममड़ा हिननि असां सां हेली कई आहे अञा बि तोखे हिन रन ते क्या थो अचे ॾोह जाबिर खान कयो आहे हीअ वीचारी न मोहन में न जीअरनि में बेचारी हिन रन जूं सभु ॻाल्हियूं मूंखे माई साहबा ॿुधायूं आहिनि इहा मुंहं में मीसणी अथई बाक़ी हूअं वॾा दाणा अथसि तोडी तूं भाई जी पचर छॾ शेर वारा विया आहिनि पण हे चाचे सां निबेरो कंदा उहे भले निबेरो कनि पर तेसी ताईं मां थी हिनखे ॿुधायां त ज़ेबू छा आहे ज़ेबू ओ ज़ेबू हली चुप जामुल ओ जामुल आयो त कंधार पुट हाँ या मुल्क दे वही लगे तो भाउ दे वही हूंदी पर जेकॾहिं भाउ दे वही आहे त पोइ ही सामान जेकॾहिं अमां ईअं कयो आहे न ॾाढो सुठो कयो अथई त जहनुम जहिड़े घर मां जान त छुटसि ही घर जहनुम हाँ फानस वारो घर जन्नत आहे जेको वते थो नवाब खान जे ॻोठ में दर दर जा धिका खाईंदो
मूंखे ख़बर आ धिक्का कोन तो खाए इज्जत सां तो रहे इज्जत सां तो रहे हाँ? इज्जत सां तो रहे इज्जत सां कोन तो रहे तोरो कंधार मामो उते इज्जत सां कोन तो रहे रमजान वारी छोरी जे करे इज्जत अथसि मूंखे लाल खान सब कुछ ॿुधाए छॾियो आहे ऐं यादि रख इहा रमजान वारी छोरी ऐं तोरो कंधार मामो ॿ टे ॾींहंनि जे अंदर में हिते ईंदा हिते चाचा तू उन्हनि खे छॾ तू चाची ॼामल जे लाइ सोच मां न सोचींदुसि बाक़ी तव्हां ॿई सोचींदव हाँ तव्हां सोचींदव